بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله. الله تعالى असांखे तव्हांखे सभिनि खे ख़ुलूस नियत जे अमल सालिह में هي अशरात الساعة الصغرى क़यामत जूं नंढियूं अलामतूं ही सतों हिसो हूंदो। अॼु थींदो जेकी निशानियूं आख़िरत जूं 13 ऐं 14 थींदी 13 ऐं 14 इंशाअल्लाह शुरू थियो था। ही 13 जेकी अलामत आहिनि इहा आहे जेकी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो हदीस में। त नबी करीम फरमायो हदीस में حديث قال صلى الله عليه وسلم لا تقوم الساعة حتى تخرج نار من أرض الحجاز تضيء لها أعناق الإبل بصرى. यह हदीस है रवाह बुखारी में आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो क़यामत न थींदी जेसि ताईं मदीने जे भरिसां बाहि निकिरंदी ज़मीन मां जो बुसरा जो शहर इराक़ में आहे जेको उहो ॾांहुं जा माण्हू बि उन जी रोशनी ॾिसंदा ऐं उन्हनि जो ॾाचूं जेके न उहे ॾिसंदियूं त ही मदीने जे भरिसां आग छाजी आहे। त इहा उलमा चवनि था त इहा आग जेकी बाहि निकिती इहा अलामत अची वई। इहा मदीने जे वेझे इहा कहिड़े टाइम में निकिती कहिड़ी तारीख़ ते सनत 654 हिजरी सनत 654 हिजरी यानी इहा वञी जे अंग्रेज़ी तारीख़ ॾिसूं था त 1256 में इहा निकिती। ऐं सारी मुअर्रिख़ जेके बि आहिनि इब्न कसीर उन्हनि सभिनि ॿुधायो छा छा थियो त अर्दुन यानी ख़रजत नार मिन अर्दिल हिजाज़ वलती अदाअत लहा अअनाक़ुल इबिल बिबुसरा। त इहे इब्न कसीर सॼी रिवायतूं लिखियूं आहिनि त जेके बुसरा में जेके इराक़ में जेके शहर वारा ॾाचनि वारा उहे मदीने खां जेकी बाहि जेके रोशनी निकिती इहा उन्हनि बि ॾिठी। इहा हिकिड़ी वॾी मुसीबत हुई उन टाइम में माण्हुनि जे लाइ वॾी शइ हुई। त इहा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इहे जेके आहिनि इहा निशानूं नंढियूं आहिनि ऐं इहा बाहि जेकी जबल फाटो हो ज़मीन मां बाहि निकिती इहे 3 महीना ज़रे घटि हली इहा बाहि। ऐं एतिरे क़दुरु जो मदीने वारा माण्हू राति जो ॾींहुं लॻो पियो हूंदो उन्हनि वटि छो जो जेको इब्न कसीर चए थो कान निसाउल मदीना यग़ज़िलना अला दौइहा मायूं जेके ट्रोपो ॾींदियूं हुयूं मदीने में उन जे रोशनी ते। इहे बिदायो निहाय में 13 जुल्दे में इहो आहे तारीख़ त इहे इब्न कसीर चए थो त इहो एतिरे क़दुरु बाहि जी वॾी रोशनी हुई। रिवायतूं किताबनि में क़ाल अबू शाम वासिफ़ अल वाक़िअ लम्मा कानत लैलतुल अरबा जे ॾींहुं 3 जुमादल आख़िरा 654 ज़ुहर जे टाइम में अरबा जे ॾींहं खां वठी मदीना मुनव्वरा एॾो आवाज़ु वॾो निकितो जो माण्हू परेशान थी विया। उन खां पोइ ज़िलज़िलो आयो सुम्मा रजफ़तिल अर्द मिनहल अर्द वल हीतान ऐं घर माण्हुनि जा सभु हिलजी विया लुॾी विया। उहो चए पियो त इन उहो सुक़ूफ़ ऐं छितियूं जेके काठियुनि जूं हूंदियूं घर उन्हनि जा उन टाइम में सादा हूंदा त कलाक खनि ज़मीन हिली वेंदे इहे धमाका ज़मीन में थियनि पिया ऐं ज़मीन लुॾे पई अरबा खां वठी जुमे ताईं। पोइ इन खां पोइ बाहि उॾामी हिकिड़े जबल मां परे खां मदीने जे शमाली इलाइक़े मां मदीने खां शमाली इलाइक़े जे पासे या शमाली न उते जबल उहद जे भरिसां उन एॾां असांखे ॾिसण में पियो अचे यानी जीअं त ॾींहुं थी वियो आहे राति असांजी ॾींहुं थी वई। पाण इहा रिवायत करे थो साअतुन बाद साअ इला यौमिल जुमअ मिन अश-शहर अल-मज़कूर थुम्मा ज़हरत नारुन अज़ीमा फिल हर्रा मौदिउन फिल मदीना क़रीबा मिन बनी क़ुरैज़ा नुबसिरुहा मिन दूरिना। मदीने वारा सभु घर मां पंहिंजे घरनि जे मथां चढ़ी ॾिसनि पिया त इहा बाहि रोशनी सॼी अचे पई उन्हनि वटि वकअन्नहा इंदना चए ॼण की असां वटि इहा बाहि बि थी ॿरे नारुन अज़ीमा सालत औदिया बिन नार। आख़िरी में इहे बाहि पाणीअ वांगुरु थी ऐं वही पाणीअ वांगुरु थी वही ऐं अचे पई मदीने ॾे इला वादी शज़ा मसील अलमा वहिय तरमी बिशररिन कल क़स्र। ऐं हू बाहि में पथर हुजनि ऐं ॿरंदा पिया अचनि ऐं असांजे मदीने जे पासे ॾे बिल्कुलु पिया अचनि। इहो किताब तज़किरा उन में इहा रिवायत आई। अॼोका जेके उलमा उन्हनि चयो त इहे जेके इहे जबल कहिड़ो फाटो जबल मलीसा अलमलसा इहे जबल हींअर जेके अॼोका ॾींहुं जेके आहिनि उलमा उन्हनि ॾिठो जबल मलीसा इहो बुरकान हर्रत रहत उते हींअर ॻोठ जेके भरिसां उन्हनि जा रहत नालो आहे। ऐं इहो उन्हनि ॾिठो आहे त इहो ई जबल 654 हिजरी में फाटो जेको अंग्रेज़ी तारीख़ 1256 में ऐं हींअर ई ॾिसनि था त इहो इन मां इन जबल कंहिं टाइम में बाहि निकिती हुई
ऐं हिन जे हेठां ज़िलज़िलो तमामु वधीक थियो ऐं इन जी बाहि जेकी निकिती इहा हर तरफ़ उन मां पाणीअ वांगुरु थी निकिती ऐं 23 किलोमीटर शमाली पासे हलियो जबल खां वठी 23 किलो जेॾे केॾे पाणीअ वांगुरु थी ॻाढ़ो थी निकितो ऐं हलियो जनूब मतार मदीना मुनव्वरा एयरपोर्ट जेको हींअर मदीने जो उन ताईं अचे पहुतो इहो पाणी जेको गरम असुहारा अला मसाफ़त 12 किलो मदीने मुनव्वर खां बाक़ी सिर्फ़ु 12 किलोमीटर यानी पोइ पहुची वञे हा पोइ उन खां पोइ इहे एसिते एयरपोर्ट ताईं जेको जबल उहद जे पासे ऐं पोइ ॿियो पासो वरितो पाणी ॿिए पासे इहो बाहि जो पाणी मटी वियो ऐं हुननि ॾिठो त हीउ जबल जेको आहे इन सां फाटण सां मथे घणो थी वियो ज़मीन खां हींअर जेको हिन जो इर्तिफ़ा हिन जबल जो आहे 916 मीटर ज़मीन खां मथे आहे त इहा हिकिड़ी 13हीं अलामत क़यामत जी नंढियुनि निशाननि मां जेकी थी वई जेकी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे ॿुधायो सहीह बुखारी में ऐं काफ़ी किताबनि में अल्लाह ताला असांखे बचाए हर मुस्लमान खे इन्हनि मुसीबतुनि मां अलामत जेके नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हो त तव्हां मुस्लमान तुर्क सां विढ़ंदो इन में उन्हनि इहा नबी करीम ॿुधायो त हुरूब व मारिक अख़बर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तक़अ बैन अल मुस्लिमीन व गैरहुम मुस्लमान ऐं ॿियनि सां जंगियूं थींदियूं ऐं इन्हनि जंगियुनि मां नबी करीम ॿुधायो तुर्क उन टाइम में उन्हनि खे चवंदा हुआ जंहिंखे हींअर मंगोलिया ताजिकिस्तान इहे जेके आहिनि रूसिया जा शहर आहिनि इन्हनि जे पासनि जे जेके शहर आहिनि मुल्क आहिनि उन्हनि जे शहरनि खे इहे उन टाइम में तुर्क चवंदा हींअर जेके तुर्की आहिनि इहे न उन टाइम में उन्हनि खे तुर्क चवंदा ऐं उलमा जेके आहिनि मुअर्रिख़ीन उहे चवनि था त तुर्क जेके क़बीला आहिनि उहे 22 क़बीला आहिनि ऐं 21 क़बीलनि खे जंहिंखे ज़ुल्क़रनैन दीवार ॾेई पूरे छॾियो बाक़ी हिकिड़ो क़बीलो ॿाहिरि रहियो आहे ऐं इहो जेको 21 क़बीला बना अलैहिम ज़ुल्क़रनैन सद चवनि था इहो जेको ज़ुल्क़रनैन उन्हनि खे क़ाबू करे बंदि करे छॾियो ऐं बाक़ी हिकिड़ो क़बीलो ॿाहिरि रहियो आहे जेके सद खां ॿाहिरि जेके रहिया इहो किताब मरक़ात असऊद 15 जुल्दे में इहो हिननि जो अचे थो इहा जंग जेकी नबी करीम 14 अलामत चई इहा बनी उमैया जे टाइम में थी सहाबिन जंग कई इन्हनि सां ऐं नबी करीम जीअं ॿुधायो उहो थियो ऐं मुस्लमान हुननि खे हटाए पोइते कयो इन जंग में पास थी आहे हदीस है अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु अन रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल ला तक़ूमु अस्साअ हत्ता तुक़ातिलु तुर्क सिगार अल-अअयुन हुमर अल-वुजूह ज़ुल्फ अल-उनूफ कअन्न वुजूहहुम अल-मजान अल-मुतरक़ा वला तक़ूमु अस्साअ हत्ता तुक़ातिलु क़ौमन निआलहुम अश-शअर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाणे तर्जुमो हदीस जो कयूं त नबी करीम फरमाए थो त क़यामत न थींदी जेसि ताईं तव्हां वञी तुर्क सां जंगियूं कंदो अखियूं नंढड़ियूं अथनि ऐं हुमर अल-वुजूह मुंहं ॻाढ़ा अथनि ज़ुल्फ अल-उनूफ यानी जेके नक अथनि सफ़ा नंढड़ो ऐं हेठि अथनि इहे हुननि जी सिफ़त नबी करीम ॿुधाए थो कअन्न वुजूहहुम अल-मजान अल-मुतरक़ा हीअ जीअं न जंग कंदा आहिनि त हथ में हिकिड़ो थालीअ वांगुरु गोल शइ हूंदी आहे उनखे तुर्स चवंदा आहिनि त नबी करीम फरमाए थो उन्हनि जा मुंहं उन्हनि जा गोल आहिनि मिजान अल-मुतरक़ा वला तक़ूमु अस्साअ हत्ता तुक़ातिलु क़ौमन निअलहुम अश-शअर क़यामत न थींदी जेसि ताईं अहिड़नि क़ौम सां तव्हां जंगियूं कंदो जंहिंजा चैंपल जेके उन चैंपलनि में वार जा जानवरनि जा बुज हूंदा वार जानवरनि जा ऐं गिदड़ जा अहिड़े शइ जा उन मां चैंपल ई ठाहींदा उन्हनि जे वारनि में इहे बुज हूंदा इहे उलमा चवंदा इहे चैंपल जेके जानवरनि जे वारनि मां ठाहींदा जानवरनि जे चमड़े मां पर वारनि सिधो ठीकु आहे ऐं इहा रिवायत आहे बुखारी मुस्लिम में आहे इहा रिवायत सही आहे हींअर जे ॾिसूं था त इन मंगोलिया जा शहर जेके आहिनि जा इन्हनि जे वेसा जेके बि शहर आहिनि न रूसिया जा इन्हनि जे पासे ॾांहुं इन्हनि माण्हुनि जी शिकिल इहे जेके नबी करीम ॿुधायो त गोल मुंहं अथनि ऐं नक नंढड़ा अथनि ऐं मुंहं जेके अथनि गोलाई अथनि इहे ई आहिनि जेके जंहिंसां मुआविया जे टाइम में बनी उमैया सां जंगूं उन्हनि सां थियूं ऐं इहे जेके मुल्क आहे इहा जंग थी इन्हनि सां मुस्लमान लड़िया हुआ सनत 656 बनी उमैया इन्हनि सां विढ़िया इन्हनि जा मुल्क फ़तेह कयनि
इहा जेके मंगोलिया आहे, बुखारा, समरकंद, इहे जेके मुल्क इन्हनि जा इहे इन जे पासे, तो इहे इन्हनि खे नबी करीम फरमायो त इन्हनि ते तव्हां पहुचंदो। इहा आहे अलामत क़यामत जी चोॾहीं। ॾिसो न, क़यामत जो अलामतूं जेके इंसान बि सिखंदो त इन मां घणो इंसान फ़ाइदो सिखंदो त असांखे छा छा थियो, छा थी वियो, छा थियण वारो आहे। ऐं असां हर शइ खां अॻ में तौहीद सिखंदासीं। तौहीद में एॾो इंसान खे फ़ाइदो थींदो जो दिलि पकी थींदी आहे अलाह सां हूंदी आहे, अलाह खां सवाइ कंहिंखां न डिॼंदो, न पुकारींदो, न का शइ, हर दुनिया सॼी भली मोह में बीह रहेसि त इंसान पाण उते पेर हुनजो क़दम रासिख़ हूंदो। तंहिंजे करे इंसान कोशिशि करे त तौहीद सिखे, इल्मु सिखे। इन खां सवाइ इंसान को जंग में वञे, ॼण की कंहिं जंग में दाख़िल थिए हथियार खां बिना, हथियार खां बिना केरु कंहिं जंग में दाख़िल थींदो त उहो मारिजी वेंदो। तंहिंजे करे असांजे अॻियां फितना था अचनि त असांखे हथियार ज़रूरु हुअणु खपे। असां ते सभिनि ते इहो आहे त इंसान कोशिशि करे हिदायत करे माण्हुनि खे। ईअं न चए यार हींअर केरु अॼुकल्ह केरु थो तुंहिंजो ॿुधे या केरु थो करे, इहो न। असांखे दलील सभु मिलनि था नबी जे तरफ़ां त आसमान मां पाणी लहे थो त किथे किथे पाणी ज़मीन झले बीही थी रहे त उन पाणी मां उहा ज़मीन पोख उते न थींदी, पर उहा ज़मीन जे पाणी झले बीहंदी त उतां माण्हू पाणी पीअंदा, उतां जानवर माण्हू पीअंदा, उन पाणी मां ॿिन्हिनि पाणियुनि खे ॾींदा। के ज़मीन अहिड़ी हूंदी जो उन खे पाणी ईंदो त उते पोख थींदी, के ज़मीन अहिड़ी हूंदी जो पाणी खे चूसे पी वेंदी ऐं पथरील हूंदी, पोख बि न थींदी, हिन पाणी मां कंहिंखे फ़ाइदो मिलंदो। पर इंसान कोशिशि करे, कोशिशि त हर इंसान में आहे। 100 माण्हू तोसां गॾु आहिनि, उन्हनि खे सभिनि ते हथु घुमा, तौहीद सेखारे, इल्मु सेखारीनि। भला उन 100 मां 10 अथव जेके तुंहिंजे पोयां लॻंदा, चवंदा हा यार असांखे दिलचस्पी आहे सिखण जी, त इंसान उन्हनि ते अमल करे। बाक़ी जेके नथा चाहिनि, दिलि उन्हनि जी नथी चाहे, उन्हनि खे छॾे ॾिए माण्हू, उन्हनि खे छॾे ॾिए। छो जो उन्हनि सां टाइम ज़ाया थींदो तुंहिंजो, ऐं त न तूं सिखी सघंदे, न अॻियनि खे सिखण जो शौक़ु आहे। त इन खे अहिड़ा माण्हू खे माण्हू उन्हनि खां पासो करे बहितर आहे। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए। हीअ इल्मु जेको आहे समुंड आहे, समुंड जी पछाड़ी कान्हे। केतिरो बि असीं ॻाल्हायूं सिखूं त हर ॾिसो केॾा दुनिया में आलिम आहिनि सॻोरा, सभु को कंहिं न कंहिं पासे इल्म जो ॻाल्हाए पियो थो, पर इल्मु खुटे थो। इल्मु असीं मरंदा मरी वेंदासीं, इल्मु कोन खुटंदो। इल्मु अहिड़ो शइ आहे, वॾी आहे। सो इंसान कोशिशि करे जेतिरो बि पंहिंजे लाइ सदक़ा जारी करे वञे। मरी वेंदासीं दुनिया में, हिन ज़मीन जे हेठां हूंदासीं त इहो जेके माण्हू कुझु ॿ लफ़्ज़ सिखिया हूंदा, उन ते कंहिं अमल कयो या उन कंहिं ॿिए खे सेखारियो त इहो हिकिड़ो सदक़ा जारी आहे। नबी करीम जीअं फरमायो औ इल्मुन युंतफ़अ बिही, औ इल्मुन युंतफ़अ बिही, इल्मु आहे हिकिड़ो, अॻियां सिखंदा तो 100 माण्हू खे सेखारियो, उन्हनि मां 10 उन्हनि अमल कयो, उन्हनि वरी 10 ॿियनि 10 खे सेखारियो, उन्हनि 10 ईअं तूं मोह पियो हूंदे, क़ब्र में सुतो पियो हूंदे, तोखे इन्हनि जो सवाबु पियो मिलंदो। इन खां वधीक इंसान खे छा खपे? इन खां वधीक छा खपे? हिकिड़ो अकाउंट खुली थो वञे क़यामत ताईं। सो अलाह ताला सां तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए इन शइ ते। هذا والله أعلم وصلى الله على سيدنا محمد.